अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में आवां सायरा सुमरो ऐं हिन बुलेटिन में असां सां गॾु साथ ईंदो सरदार लाखो। सभ खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। सदर आसिफ अली ज़रदारी आर्मी तरमीम बिल जी मंज़ूरी ॾेई छॾी। सदर तरफ़ां नेवी ऐं एयरफोर्स तरमीम बिलनि जी बि मंज़ूरी। सदर जी मंज़ूरी बैदि टई तरमीमी बिल आइन जो हिसो बणिजी विया। जस्टिस के आगा वफ़ाक़ी आइनी अदालत जे जज तौर हलफ़ खणी वरितो। वफ़ाक़ी आइनी अदालत जे चीफ जस्टिस अमीनुद्दीन जस्टिस के आगा खे उहिदे जो हलफ़ खणायो। आइनी अदालत जे 3 जजनि गुज़िरियल ॾींहुं उहिदे जो हलफ़ खंयो हो। लाहौर हाई कोर्ट जे जज जस्टिस शम्स महमूद मिर्ज़ा इस्तीफ़ा ॾेई छॾी। जस्टिस शम्स महमूद मिर्ज़ा जे इस्तीफ़ा सदर खे उमाणी वई। ज़रियनि जो चवणु आहे त जस्टिस शम्स महमूद ज़ाती सबबनि जे करे इस्तीफ़ा ॾिनी आहे। जस्टिस महमूद मिर्ज़ा हिन वक़्तु सीनाटी लिस्ट में 5 नंबर ते हो। बनो ऐं लकी मरवत में पुलिस CTD जो गॾियल ऑपरेशन 5 दहशतगर्द मारिजी विया। पेशावर पुलिस मुताबिक़ फितनतुल ख़्वार जे ख़िलाफ़ बनो ऐं लकी मरवत में कार्रवाई कई वई। कार्रवाई दौरान 5 दहशतगर्दनि खे मारियो वियो। पुलिस अहलकार महफ़ूज़ रहिया। वफ़ाक़ी ग़ैर वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त पाकिस्तान में सरहद पार खां दहशतगर्दी थी रही आहे। अफ़गानिस्तान मां दहशतगर्दनि जी अची वाना में हमिलो कयो। इस्लामाबाद धमाके में भी असांजा मक़ामी माण्हू मुलविस न आहिनि। वाना कैडेट कॉलेज जे दौरे ऐं क़बाइली अॻवाननि सां मुलाक़ात वक़्तु ॻाल्हाईंदे मोहसिन नक़वी वधीक चयो आहे त दहशतगर्दनि खे इंसान चवणु इंसानियत जी तौहीन आहे। को बि मज़हब ॿारनि खे निशानो बणाइण जी इजाज़त नथो ॾिए। हिननि दहशतगर्दनि जो को बि मज़हब न आहे। अमरीकी सदर पारां सऊदी वली अहद सां ईंदड़ मुलाक़ात जी तस्दीक। ट्रंप चयो आहे त इहा मुलाक़ात सिर्फ़ मुलाक़ात न पर उन खां वधीक हूंदी। सऊदी अरब केतिरा ई जहाज़ ख़रीद करणु थो चाहे। अमरीका दुनिया जा बहितरीन जहाज़ ऐं बहितरीन मीज़ाइल ठाहे थो। सऊदी अरब वरी अंग में F-35 ऐं ॿिया जहाज़ ख़रीद करण जो ख़्वाहिशमंद आहे। सहाफ़ियुनि सां ॻाल्हि ॿोले सदर ट्रंप वधीक चयो आहे त इब्राहिमी मुआहिदो सऊदी अरब सां ॻाल्हि ॿोल जो हिसो आहे। उमीद आहे त सऊदी अरब जल्द इब्राहिमी मुआहिदे में शामिल थी वेंदो। 27 तरमीम ख़िलाफ़ सिंध में वकीलनि जी अॼु ॿिए ॾींहुं बि हड़ताल। सिंध बार काउंसिल जे सते कराची, हैदराबाद, सखर ऐं ॿियनि शहरनि में अदालती कार्रवाइनि जो बॉयकाट। कैसनि जूं रिथियल ॿुधणियूं न थी सघियूं। साइलिन न्यू तारीख़ूं वठी वापसि। 27 तरमीम बाबति लाहिल अमल जोड़ण लाइ वकीलनि जो सखर में कन्वेंशन जारी। वकील अॻवाननि ऐं बार उहिदेदारनि समेत सॼी सिंध मां सवे वकील शरीक। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोड हादसा। मास्तरियाणी समेत 2 ॼणा फौत। रते देरे में ट्रैक्टर जो चिंची खे टक्कर। प्राइमरी मास्तरियाणी फौत थी वई। 28 वरनि जी शुमाइला भुट्टो स्कूल ड्यूटी ते वेंदे हादसे जो शिकार थी। मलीन में तेज़ रफ़्तार डंपर जो मुसाफ़िर वैन ऐं रिक्शा खे टक्कर। 1 ॼणो फौत। रज़ाकाबाद वारे इलाइक़े में हादसो। फौती रिक्शा ड्राइवर जी रहीम बख़्श खोसो तौरु सुञाणप। अॻूणो सूबाई वज़ीर लाल बख़्श भुट्टो लाॾाणो करे वियो। लाल बख़्श भुट्टो जी जनाज़े नमाज़ अॼु शाम कराची जी मस्जिद बनोरिया में अदा कई वेंदी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, सीनियर वज़ीर शहजिल मेमण ऐं ॿियनि पारां ॾुख जो इज़हार। सैयद मुराद अली शाह चयो आहे त लाल बख़्श भुट्टो बहितरीन इंसान ऐं पार्टी जो सचो कारकुन हो। संदसि ख़िदमतूं यादि रखियूं वेंदियूं। बान सईदाबाद में कारे कावड़ विगे औरत समेत 5 ॼणा फौत थी विया। ॻोठ नंगर खान विरोही में हेपेटाइटिस वबाई सूरत अख़्तियार करे वई। 1 हफ़्ते दौरान औरत समेत 5 ॼणा ज़िंदगीअ जी जंग हाराए विया। फौतनि में गुल बहार वलद कासिम बिरोही, वलद आरब बिरोही, नेक मोहम्मद बिरोही, याकूब ऐं 1 औरत शामिल। ॻोठ में 100 खां वधीक माण्हू मर्ज़ में मुब्तला। सिहत वारनि सहूलियतनि जी खोड़ सबबि इंसानी जानियूं दाह ते लॻल।